पीटीआई चेयरमैन इमरान खान खे तोशाखाना केस में गिरफ्तार करण जो इम्कान। इस्लामाबाद पुलिस की टीम गिरफ्तारी वारंट सूदो। इमरान खान की लाहौर वारी राइशगाह जमा पार्क पहुती। पुलिस के पहुंचण बाद वडे अंग में पीटीआई अगवान और कारकुन जमा पार्क पहुंची विया। नारेबाजी, पुलिस हलकारन से मुजाहिमत। आईजी इस्लामाबाद चयो आहे त कानून मूजिब इमरान खान के हर सूरत में गिरफ्तार कयो वेंदो। पंजाब पुलिस से राब्ते में आहियूं। पुलिस टीम के मुकम्मल ब्रीफिंग और कानूनी अख्तियारन से रवानो किया है। पुलिस टीम से जेतरी भी मुजाहिमत थी परवाह न है। गिरफ्तारी में रंडक विझण दो है। गिरफ्तारी का पोइ वारी सूरताल के मुंह ॾियण लाइ भी तैयार आहियूं। हुकूमत इमरान खान के गिरफ्तार करे मुल्क की हालतूं खराब करण चाहे थी। ही चाहन था त मुल्क में डफेड़ थियन और इलेक्शन मुलतवी थे। शहबाज शरीफ और मोहसिन नकवी में को फर्क न है। इमरान खान के गिरफ्तार किया वियो त समूरे मुल्क में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। पीटीआई अगवान फवाद चौधरी जूं जमा पार्क ॿाहिरियां मीडिया से ॻाल्हियूं। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पुलिस इमरान खान की गिरफ्तारी जो नोटिस पहुचाइण लाइ पहुती आहे। कारकुन पुरअमन रहन। इमरान खान से मुशावरत बाद जवाब ॾिनो वेंदो। इस्लामाबाद पुलिस इमरान खान के गिरफ्तार करण लाइ पहुती आहे। मथस तोशाखाना केस में फर्द जुर्म लागू थियणो आहे। इमरान खान अदालत में पेश थियण और सजा का बचण लाइ बहाना करे रहियो आहे। वफाकी घर वज़ीर राणा सनावाला चयो आहे त हुकूमत फैसलो करे त इमरान खान के गिरफ्तार करण ॾुखियो न आहे। कातिलाने हमले बाबत इमरान खान की कहानी कूड़ ते ॿधल आहे। गिरफ्तारी के खौफ का इमरान खान जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। जेल भरियो तहरीक जो सरबराह इमरान न्याज़ी अदालती हुकूमत ते भी गिरफ्तारी खां डिॼी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून जो इमरान खान की इम्कानी गिरफ्तारी ते रद्द अमल। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे शर्जिल मेमून चयो त कानून की हुक्मरानी जा भाषण ॾींदड़ इमरान खान कानून जा बखिया उॾड़े छॾिया।